बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मन अमिल सालिहन मिन ज़करिन औ उन्सा वहुव मुमिनुन फलनुहयियन्नहु हयातन तय्यबतन व लनजज़ियन्नहुम अजरहुम बिअहसनि मा कानू यअमलून। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन ज़ार क़ब्र अबवैहि औ अहदहुमा फ़ी कुल्लि जुमअतिन गुफ़िर लहु व कुतिबा बर्रन सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुन नबियुल करीम। हिकिड़ो अमल ॿियो फेल माना जेको पाणे थी वञे, अमल महिनत सां थींदो आहे, कोशिशि सां थींदो आहे। सालिह माना चङो, अमल सालिह जी लफ़्ज़ी माना आहे चङा कम, नेक कम। हाणे उहे नेक कम कहिड़ा आहिनि जेके अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल चए, उहे अमल सालिह पंहिंजी मर्ज़ी सां तशरीह न कयो। अमल सालिह उहो आहे जंहिंखे अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल सालिह चए। हिकिड़ो माण्हू जे बाबा मिलाइण खे ज़रूरत ई शराब जी, मां शराब वठी ॾिनोमांसि, इहो अमल सालिह। नशे जो आदी नशो वठी ॾिनोमांसि, इहो अमल सालिह न, हुनजी ज़रूरत पूरी कयमि, हुनजी ज़रूरत आहे न। जेके कम शरीयत सही रसिया आहिनि, अमल सालिह जेके असां वटि मशहूरु आहिनि, अवा निमाज़, रोज़ो, हज, ज़कात अमल सालिह आहिनि, पर इहे फ़र्ज़ आहिनि, न कंदो पुछाणो थींदो। निमाज़ फ़र्ज़ आहे, रोज़ो फ़र्ज़ आहे, मालदार माण्हू खे हज फ़र्ज़ आहे, मालदार माण्हू खे ज़कात फ़र्ज़ आहे। हाणे जेकॾहिं निमाज़ रोज़ो इन ते फ़र्ज़ आहे, न कई त सज़ा मिलंदसि। इहे बि अमल सालिह आहिनि, पर अहिड़ा अमल सालिह जिन जी सज़ा न आहे करे त बहितर। पाड़े वारनि सां चङाई करणु, कंहिं पाड़े वारो बुखियो सुम्हे थो उनखे खाधे खुराक ॾियणु, को बीमार आहे उनखे मदद करणु। हाणे वरी को सुवाल करे थो, हाणे जेकॾहिं पाड़े वारनि जो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भारत कई आहे, जो एतिरी ताक़ीद कई जंहिंजो साहब सम्झंदा त असां सम्झो पिया त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाड़े वारनि जा हक़ फ़र्ज़ न करार ॾेई छॾे। उहे तंबीह ऐं तरजीह जे एतबार सां आहिनि। हिकिड़ो माण्हू जेकॾहिं कंहिं बीमार जी तबकुर्सी न करणु वञे कुझु न आहे, पर तबियत पुछणु वञे, इहो अमल सालिह आहे। हदीस में जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको माण्हू कंहिं मरीज़ खां सुबुह जो तबियत पुछणु वञे, शाम ताईं अल्लाह जे रहम जा फ़रिश्ता उन जे लाइ इस्तिग़फ़ार बख़्शिश दुआ कंदा आहिनि। हिकिड़ो माण्हू शाम जो कंहिंखां तबियत पुछणु वञे, सुबुह ताईं अल्लाह जे रहम जा फ़रिश्ता इन शख़्स लाइ इस्तिग़फ़ार कंदा आहिनि। हाणे तबियत मूं अॻे ॿुधायो, तबियत पुछण जे छा चवे था, सुबुह जो साॻे माण्हू ने वरी शाम वञे, वो चए अल्लाह तोखे हिन बीमारी मां पाक साफ़ कंदो। अल्लाह कंहिं बहाने खे तकलीफ़ ॾींदो आहे, बीमार ॾींदो आहे, तुंहिंजा गुनाह छाणींदो आहे, गुनाह छणी वेंदा, तुंहिंजा दर्जा बुलंद थी वेंदा, अनक़रीब सिहत याब थी। इहा हुनखे तसली ॾेई छई। ॿियो वरी आहे, पंहिंजी ताक़त जेतिरी अथसि, फ्रूट जूस जेतिरी सफ़ अथसि, जे कुझु न अथसि त बि वञे कीअं तबियत पुछे अचे। ॿियो बीमार जे हुकुम में छा आहे त यको ते वेही न रहे, ईअं न त वियो त बसि उथे ई न, 5-10 मिंट वेठो हाणे वञे। जब बीमार माण्हू मरीज़ माण्हू तकलीफ़ में हूंदो आहे, पोइ यको उन में चिड़चिड़ापन बि थींदी आहे, पोइ माण्हू ॿिए महिमान जे करे माण्हू कुझु पुछी न सघंदो आहे, तंहिंजे करे 5 मिंट तबियत पुछी हलियो वञे। सो उन जे करे बीमार खां तबियत पुछणु, सुबुह जो क़ुर पढ़े, निमाज़ पढ़े, पंहिंजे धंधे दाड़ी सां निकितो, शाम जो वरी पाड़े वारनि मिस्किन जी बि सलाह संभाल रहे, कंहिं ग़रीब जी, कंहिं मोहताज ऐं मज़दूर जी मजबूर जी मदद करणु, इहो अमल सालिह आहे। हाणे जेको माण्हू पंहिंजे लाइ करे पियो, पोइ जी मौलाना सजादुर रहमान ओमानी जो ॿुधो, को फरमाए पियो त माण्हू को वञी चएसि कंहिं सेठ वटि पहुतो, मौली साहिब जे मदरसे जी ज़रूरत ॾे, चईसि वक़्तु ॾुखियो पियो गुज़रे, हींअर अहिड़ी कान्हे का कमाई, पहिरीं पुट जी शादी कराई, 25-30 लख ख़र्च थी वियसि, हूअं त कुझु न पियो थिएसि, ऐं हाणे 25-30 लख थी विया ख़र्च। अड़े तो चए पियो त मौली साहिब खे चई त मदरसे लाइ, बस लाइ, ख़र्च लाइ कोन्हनि पैसा, वक़्तु ॾुखियो थो गुज़रे, महांगाई थी आहे, हिते तो 30 लख ख़र्च करे छॾिया। चई जिते ख़र्च करणो हो त न कई, जिते न करणो हो त करे पियो। शादी जे लाइ छा आहे हुकुम? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, बरकत वारो निकाह हुआ जंहिंमें घटि ख़र्च हुजे, जेको सादगी सां हुजे। अब घटि ख़र्च तॾहिं थींदो जॾहिं माण्हू घटि महिमान घुराए, घटि माण्हू घुराए, घटि ताम करे, माना हिकिड़ो ई आइटम करे, बसि घटि ख़र्च थींदो। 5 आइटम कंदो त घणा ख़र्च थींदा। हाणे इते ख़र्च घटि करणो आहे, इते पंजूण पियो करे, ऐं जंहिं अलाह जे रस्ते में ॾियणो आहे उते जो कोन्हे को। इनफिरादी ज़िंदगी, पंहिंजे पेट लाइ खाइण पीअण ज़िंदगी गुज़ारणु, इहो त माण्हू हैवान थियो, जानवर खाइण पीअण सुम्हंदा। इंसान आहे इज्तिमाई अमल लाइ, ॿियनि जे लाइ, पंहिंजे लाइ हर को जीए थो, जानवर बि जीअनि पिया। हदीस में जीअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खैरुन नास मन यनफउन नास, माण्हुनि तां मां भलो उहा जो ॿिए जे नफ़े लाइ, ॿिए खे फ़ाइदो पहुचाए। पंहिंजे लाइ हर को जीअंदो, ॿिए जे नफ़े लाइ त इहो इंसान आहे बहितर। हाणे जॾहिं एॾो वॾो ख़र्च करे पियो शादियुनि ते, हिते अलाह जी राह में कुझु सहाबा किराम रज़ी अल्लाह ताला अन्हुम अजमईन जी ज़िंदगी छा आहे?
साहबा किराम पंहिंजी कमाईअ जो 90% 80% अल्लाह जी राह में दीन जे फैलाव लाइ ख़र्च कंदा। जेको घटि में घटि ख़र्च कंदड़ साहबा मां उहो 60%, माना अधु खां उहो मथे थियो। 60% दीन जे फैलाव लाइ नवनि मुस्लमान ते ख़र्च करण लाइ कंदा हुआ, त दीन कीअं वधे, तरवीज थे। उनखे ॿिया साहबा किराम कंजूस सम्झंदा त तूं 60% ख़र्च करी तो, माना तूं कंजूस आहीं। घटि में घटि ख़र्च कंदड़ 60%। साहबा किराम जी ज़िंदगी यही, पोइ तॾहिं उन्हनि जे लाइ अल्लाह साईं सर्टिफिकेट कुरान में ॾिना, रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु, अल्लाह खां ये राज़ी थी, अल्लाह इन्हनि खां राज़ी थी। उलाइका हुमुर राशिदून, हिदायत वारा आहिनि। उलाइका हुमुल मुफ़्लिहून, ये कामयाब आहिनि। हाँ, ये कामयाबी जा सर्टिफिकेट, हिदायत जा सर्टिफिकेट अल्लाह तॾहिं ॾिना आहिनि, रुॻो थोरी ॾिना आहिनि। अमल सालिह चइजे, नेक अमल चाहे त मिस्कीन जी ख़िदमत करणु, के दीन सॼो फैलजंदो इन सां। अब ख़ैरात करे ग़रीब खे, ज़कात त हुई लिमिटेड ॾियणी आहे, ज़कात खां वधीक ॾियण, के ग़रीब जी मदद करे अल्लाह हुई इनखे ॾींदो। दुनिया सिजनुल मोमिन व जन्नतुल काफ़िर, दुनिया मोमिन जे लाइ क़ैद खानो आहे, काफ़िर लाइ जन्नत आहे। हिकिड़े कंहिं माण्हूअ जो दोस्तनि खे छा आहे, दुनिया तां मुंहिंजे जे चवण ते ॿिए जे चवण ते लॻी पाण खे तबाह करे खाओ पियो ऐश कयो, हलाल हराम छा आहे, जेको वणे थो खाओ, ईअं चवंदो रहंदो। पोइ उनजो मौत जो थियो त कंहिंखे ख़्वाब में आयो, ॿी पुछियोसि यार तूं चवंदे रहंदे खाओ पियो ऐश कयो, हलाल हराम छाजो, हेची मौलवी तव्हांजे पीरनि बुज़ुर्गनि आलिमनि सालिहनि जी मुंझायो आहे, इन जे करे एॾो अज़ाब थियो जो इन मां ई जान नथी छुटे। रुगो लफ़्ज़ इहे चवंदो मशवरा ॾींदो, माना ग़लति मशवरो ॾिनई, बेदीनी जो मशवरो ॾिनई, तब मुसीबत। हिकिड़ो माण्हू रुगो पंहिंजे लाइ कमाए पियो, पंहिंजे लाइ खाए पियो, ऐं अवामी फलाह बहबूद जी ख़िदमत लाइ न आहे, त इन जी ज़िंदगी बि ईअं बेकार। ख़िदमत में जेतिरो अथसि, जेको हाल अथसि, कंहिंखे नेक मशवरो ॾिनई, कंहिंसां गॾु वियो, को परेशान हाल आहे, भला पैसा कोन अथसि, अस्पताल में गॾियो थो वञी सघे थो, हे उते उनजी संभाल करे सघे थो, कंहिं ॿिए खे तरकीब ॾेई सघे थो, हिन ग़रीब जी मदद करे वटि कोन्हे को, पाण वटि कोन्हे, कंहिं ॿिए मुस्लमान भाउ खे चई मिसकीन असांजे पाड़े जो, थोरी मदद कर, कंहिंखे खाधे लाइ कोन्हे, पाण त सही शादी में पैसनि जा डॉलरनि जा बरसाति पई थिए, पैसनि जी बरसाति पई थिए, ग़रीब बुख विघे मरे पियो, इन जी क़यामत जॾहिं आहे छा थी पाई करणु, पाण सां ख़ैर पाई जाए त ॿिए जे लाइ भलाई सोचणु। अमल साले ॿियो छा आहे, अल्लाह से जेका कुरान शरीफ जी सूरत नहल आयत 97 में पढ़ी, मन अमिल सालिहम मिन ज़करिन औ उनसा, जेको कम करे चङो, नेक अमल करे, मर्द हुजे औरत हुजे, वो मोमिन ईमान वारो हुजे, काफ़िर लाइ दुनिया हूंदी आख़िरत नहीं। नेक अमल करे, मर्द हुजे चाहे औरत हुजे, मोमिन हुजे, फलनुहयिन्नहु हयातन तय्यबा, असां इनखे पाकीज़ सुठी ज़िंदगी इनखे गुज़रनाईंदासीं, इन ज़िंदगी गुज़रंदी हयाती पाकीज़ गुज़रंदी, पाक साफ़। वलनजियन्नहुम अजरहुम बिअहसनि मा कानू यअमलून, असां इनखे इन जो नेक बदिले जो अजुर क़यामत जे ॾियारे ॾींदासीं। दुनिया में हिकिड़ो माण्हू जेकर ख़ैर ख़ैरातूं करे थो, ग़रीब मिस्कीन जी मदद करे थो, ज़िंदगी ॾाढी सुकून सां गुज़रे, वञी कंहिंखां पुछी ॾिस। अॻे अबा माण्हू छा कंदा, असां वटि मशहूरु आहे, उतां को हलंदियूं, को बुखियो न वञे, कंहिंखे मानी खाधा छॾींदा कोन हा, उन्हनि सखियुनि खां पुछो अलाह जिन खे ॾुखायो ॾिनी कोन थो ॾेखारे। तंहिंजे करे उहो माण्हू मोमिन हुजे ऐं नेकी करे, भलायूं करे माण्हुनि सां, अल्लाह चए थो इनखे इन नेकियुनि जो अजुर मिलंदो। नेकी करणु, भलाई करणु, वालिदैन सां मरी विया त पोइ फरमाया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिशकात जी हदीस आहे, मन ज़ार कबर अबवैहि औ अहदहुमा फी कुल्ली जुमातिन गुफ़िर लहू व कुतिब बर्रन, जंहिं माण्हू पंहिंजे माउ पीउ जी क़बर ते वियो, उनजी ज़ियारत कई, या ॿिन्ही मां को हिकिड़ो ज़ेरो आया, हिकिड़े ई क़बर ते पहुतो, फरमाए उनजा गुनाह बख़्शा वेंदा ऐं उनजो नेकोकार जो नालो लिखियो वेंदो। वालिदैन जी क़बर ते वञणु घुरिजे, क़बर ते वञी आम मुस्लमान जी क़बर ते वञे, दुआ घुरिजे, उहा बि सवाब जोगी आहे, पर वालिदैन जी क़बर लाइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया जेको वञे थो त पोइ उनजे लाइ हर जुमे ते वञे, उनजा गुनाह बख़्शा वेंदा, उनखे नेकोकार में लिखियो वेंदो। कब्रिस्तान वञे, इबरत हासिल कजे, पर इन क़बर में उनखे चुमियूं ॾियणु, उन ते सजदेगाह बणाइणु, इहो मना त अल्लाहुम्मा ला तजल क़बरी वसनन युबद इश्तद्द ग़ज़बुल्लाहि अला क़ौमिन इत्तख़ज़ू क़ुबूर अंबिया मसाजिदा। रसूलुल्लाह ने फरमाया अल्लाह मुंहिंजी क़बर खे बुत खानो न बणाइजो, जंहिंखे पूॼियो वञे, बुतनि जी पूॼा कंदा आहिनि, अबा हिंदू वाणिया गैर मुस्लिम क़बर जी पूॼा कंदा आहिनि, फरमाया अल्लाह मुंहिंजी क़बर खे इबादत खानो न बणाइजा जो बुत बणिजी वञे, हर को पूॼेसि। इश्तद्द ग़ज़बुल्लाहि अला क़ौम, अल्लाह साईं जो उन क़ौम ते ॾमर आहे, इत्तख़ज़ू क़ुबूर अंबिया मसाजिदा, जिन पंहिंजे पैगंबर जी क़बरुनि खे सजदेगाह बणाए छॾी।
यहूदी ईसाई वही जुमियूं ॾींदा क़बरुनि खे, वञी उते सजदा कंदा। असांजा मुस्लमान वञी ॾिसो किया पिया आहिनि क़बरुनि जे मथां। फरमायो मदीने वारे मीर त जेको क़बर ते वञी उनखे चुमियूं ॾिए ऐं उनखे पूॼे, तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ जो असर आहे। मिशकात शरीफ़ जी हदीस आहे, तंहिंजे करे तव्हां जॾहिं हुजूर जी क़बर ते झुकंदो तव्हांखे उतां पकड़ींदो छुड़तो पर ते वाक़ई थी हेॾे झुकण जी इजाज़त कान्हे का। असांजे पीरनि फ़कीरनि जी क़बरुनि ते त माण्हू झुकिया पिया आहिनि, किरिया पिया आहिनि, पर मदीने वारे मीर जी क़बर ते कंहिंखे बि झुकण कोन ईंदा। छो? उन्हनि में कमाल न आहे, कमाल हुजूर जी दुआ जो आहे त अल्लाह जी मुंहिंजी क़बर खे सजदेगाह न बणाइजा। औरतुनि खे क़बर खां मना थियल आहे, हदीस में औरतुनि खे क़बरुनि ते न वञनि, मना थियल आहे ईमान जो ज़ोर ते। सिमरी तैयार थी सुहिणियूं थी वञनि, वञो बुखारी पीर ते ॾिसो हालत। हर ख़मीस ते तव्हां वञी लंघो त सही, ॿाहिरियां त कोन आयो। हिंदुस्तानी पाकिस्तान में त अहिड़ो ज़ुल्म आहे जो मायुनि खे त बसि हथ अची वञे, घुमण फिरण जो बहानो अब वञनि थियूं बुज़ुर्गनि ॾे, अब बुज़ुर्गनि ॾे वञी थियूं तैयार थी अहिड़ी थियूं अलाए छा थो थिए। पोइ इहे लफ़्ज़ अख़लाक मूंखे इजाज़त नथो ॾिए, उतां जा करतूत मां कहिड़ा ॿुधायां तव्हांखे, तव्हां पाण समझदार आहियो, चरिया त न आहियो। दुनिया ॾिसो पिया, ॿुधो पिया, ॾिसो था अखियुनि सां, उते जी बद किरदारी जा कहिड़ा लफ़्ज़ चवां। ऐं इन दरगाहुनि ते बि खोड़ वियो आहियां, ख़ैरपुर में आहियां, ॿियनि जॻहियुनि ते पहुतो आहियां, उते छा थो थिए मूंखे चवण जी ज़रूरत ई कोन्हे। अलाह जो घर हे पाक मस्जिद मूंखे इजाज़त नथी ॾिए घर में, पर उते अहिड़ी शयूं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मना फरमाया औरतुनि खे क़ब्रिस्तान वञण खां। औरतुनि जूं क़बर ते वञण जी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मना कई आहे। जेके औरतूं क़ब्रुनि ते वञनि थियूं उन्हनि ते लानत थी वसे, हदीस जा लफ़्ज़ आहिनि। हुज़ूर फरमायो त यहूदियुनि ते लानत हुजे क़ब्रुनि खे चुमी ॾींदा, इहे बि हदीस जा लफ़्ज़ आहिनि त क़बर खे यहूदी चुमी ॾींदा, क़बर ते चुमी ॾींदड़ खे लानत आहे। जेको झुकियो पियो आहे क़बर वारे वटि, इन वटि कुझु बि कोन्हे, अलाह वटि आहे सभु शइ, इन जे हथ में कुझु बि कोन्हे को। वालिदैन जी क़बर ते मर्द वञनि दुआ कनि, नेक साले बुज़ुर्ग जी क़बर ते वञनि दुआ कनि, झुकनि न, चुमियूं न ॾियनि, सजदेगाह न बणाइनि। सजदेगाह अलाह जे घर में कभी उॾाए न कभी। अमल साले रब खां घुरणु आहे, ॿिए जे दर ते झुकणु आहे, इहो अमल साले माण्हू किथां ॾींदा, माण्हू ॾेई तंग थी पवंदा। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह जो शेर आहे, पिनिया दर न पिन जे पिन ते पूरत न पवई, उन्हीअ दर पिन जेको ॾेई न पचारे। माण्हू ॾेई थकिजी पवंदा, मिट माइट दोस्त यार ॾींदे तंग थी पवंदा, चए तुंहिंजो गुज़ारो ई सुवाल ते आहे। माउ बि ॾेई ॾेढ थकिजी पवंदी, पीउ बि ॾेई थकिजी पवंदो, भाउ दोस्त ॾेई थकिजी पवंदा। अब हाणे जीअं हिकिड़े अमरा जी ॻाल्हि आहे, पघारूं कढायमि खीसा जो ख़ाली थी आहे, दोस्त बि रस्तो मटाए विया, चई त हाणे सुञो थियो, हाणे घुमंदो घुरंदो, दोस्त ई छॾे था वञनि, माइट ई छॾे था वञनि, छाजे करे त दुनिया जी यारी दुनिया ताईं आहे। रब जे आॾो घुर त उहो कॾहिं परेशान न कर। अमल साले इहो आहे त जीअं अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल चवे, मां आताकुम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी में बहितरीन नमूनो आहे, लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसन, तव्हां लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगीअ में बहितरीन नमूनो आहे। अमल साले आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी, अमल साले आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी। असां छॾे पंहिंजी लॻाए वीचार ग़रीब मिस्किन जी मदद करणु अमल साले आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी पूरी ज़िंदगी मुआवनत जी मदद गुज़ार आहे, हीअं हुआ। बाक़ी वञ त दुनिया जे माल ते एॾो ख़र्च, शादियुनि ते एॾा वॾा ख़र्च, इहो सुन्नत जे मुताबिक़ न आहे। असां जूं शादियूं जेके हलंदियूं इहे शरीयत जे मुताबिक़ न आहिनि, जिन ते लखे रुपया ख़र्च थिए थियो, इन जो पुछाणो थींदो, इहो माल ज़ाया पियो थिए, फुज़ूल पियो वञे। अब 5-5 आइटम 4-4 आइटम ॾिसजो केॾा हारजनि था, ख़ुदा जी रिज़्क़ जी नाक़दरी न आहे। पोइ जो छा कयूं, छा कयूं, तव्हां कंहिं चयो कि ॾंडो तो वञी मथां बीहे जा। उहे बि माण्हू जिन पंहिंजी शादी जो ख़र्च ग़रीबनि मिस्किन में विराए, अहिड़नि माण्हुनि जूं शादियूं। अब असां शादी जो पूरो ख़र्च ग़रीबनि खे ॾेई छॾियो, असां सादगी सां निकाह कयो, ईअं थी सघे थो? करे ॾेखारिजनि, असां सभु शुरूआत कयूं। अहिड़ा बि माण्हू आहिनि असां वटि, ठटे साइड जा आहिनि, वॾा करोड़पति आहिनि, मस्जिद में आयो निकाह हुते थियो, मस्जिद में मानी ॾिनी, सभई माइट अचनि, जेके बि मिट मिस्किन ग़रीब सभु अचनि, 5 देगूं 8 10 देगूं लाथऊं, जेतिरा आया खाई विया, मस्जिद में निकाह थियो, बरकत वारो निकाह थियो। हाणे बाबा इतां खाओ, इतां ई हलिया वञो, का बि को लेती लेती जहान ई कोन्हे, न को ॾियण जो न वठण जो। करोड़पति माण्हू चाहिनि त हर शइ करे सघनि पिया, न कयूं, इहो सुन्नत। मस्जिद में निकाह थियणु सुन्नत जो अमल आहे, सादगी वारो निकाह थियणु सुन्नत अमल आहे, हिकिड़ो डिश कयो सुन्नत अमल आहे, अञा सफ़ा सादो कयो सुन्नत अमल आहे। निकाह जॾहिं सवला थींदा, आसान थींदा, ज़िनाउनि जा दरवाज़ा बंदि थींदा। अब हाणे भत कीअं करी सही, शादी कीअं कयां, हिकु दफ़ो कबी आहे, हुजनि 5 लख त शादी कयां, अब कंहिं तोखे जो 5 लख। हुज़ूर जे निकाह में हज़रत अली साईं जो निकाह थियो, कीअं थियो? हज़रत उस्मान साईं पंहिंजी ज़ेर तोहफ़े में न खपाए हक महर ॾे, हुज़ूर जी न्याणी हज़रत अली जी राणी बणी, शादी पई थिए, मदद में हज़रत उस्मान साईं हुनखे ज़ेर ॾिनी, खपाए बाबा तूं निकाह कर। हुज़ूर जा वलीमा सभु पंहिंजे घरां मानी खणी आया, हुज़ूर जे निकाह जो वलीमो जो खाधो इहो थियो। त असां हुज़ूर खां बि चढ़ी वियासीं, अहल बैत सहाबा खां बि चढ़ी वियासीं। माण्हू छा चवंदा, माण्हू तव्हां खां राज़ी थींदा ई कोन। माण्हुनि जे खारायो बि
ॾियो न बि सही को बि राज़ी कोन थींदो। ही अवाम राज़ी थियण वारी क़ौम ई कोन्हे का, अलाह राज़ी थिए बस, माण्हुनि जी परवाह ई कान्हे का, इन खां मथे ॿी ॻाल्हि ई कान्हे। अलाह राज़ी थी पियो, इन खां वधीक ॿी का बि ॻाल्हि कान्हे। दुनिया वारा कॾहिं बि राज़ी कोन थींदा, ऐं न को दुनिया वारनि खे तव्हां राज़ी करे सघंदा, इहा असांजे वस जी ॻाल्हि कान्हे का। अलाह जे दीन खे ते अमल कंदे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शरीयत ते हलंदे इहो अमल साले आहे। दीन खां हटी वियो, इहो जो ग़लति माण्हू तरीक़े ते अची वियो। अब दुनियादारी जो ख़र्च हेॾा ख़र्च कई, कहिड़ो ने शादी ते ख़र्च कई, महीने खां पोइ तलाक थी वई। अहिड़ा खोड़ तव्हां पढ़ो पिया था, इहो कोई ज़रूरी ॾुखी ॻाल्हि कान्हे। हाणे इंटरनेट ते अॼु फेसबुक ते पढ़ो भाई शादी थी वई, तलाक थी वई, पहिरीं राति मारिजी वई। जिहालत वारा कम, दीन खां परे हूंदो, जेकॾहिं के दीनी तालीम हूंदो, माई खां मुतमिन न थियो, तलाक ॾीस बस, मारण मक़सद मसइले हलंदो रही आहे। जिहालत इहो कम आहे, शरीयत हूंदी थी आहे न ईंदी। इंसान खे मारण कंहिंखे इख्तियार ई कोन्हे को, इहा आहे जिहालत। तोखे जे शक आहे घरवारी मां मुतमिन न आहीं त मारण तोखे इख्तियार कोन्हे, तलाक ॾे बस। पहिरीं त सम्झा, तहक़ीक़ कर, शक जे बुनियाद ते मारण विढ़ण इहो इस्लाम में जाइज़ कोन्हे को तोखे कन में विझी थो वञे, तिने ते सोच सम्झ, जेकॾहिं तहक़ीक़ खां पोइ ॻाल्हि साबित थिए थी जान छॾाए, अलहदगी कर बस, नथो ठा हले अलहदगी थी वञे। गैरत जे नाले ते क़त्ल जी ख़बर पख्तूनख्वा में थियो, गैरत जे नाले ते क़त्ल बलोचिस्तान में थिए पियो, गैरत जे नाले ते क़त्ल मुख़्तलिफ़ इलाइक़नि में थिए पियो, इहो इस्लाम न आहे, इहा जिहालत आहे। वैज़ल मऊदतु सुइलत बिअय्यि ज़ंबिन क़ुतिलत, कुरान शरीफ़ में अल्लाह जी फरमाए, ज़िंदा पूरियल मां न्याणी या उन बेडोई न्याणी खां जे बारे में पुछियो वेंदो त कहिड़े ॾोह जे करे तूं मारी। अॻे बि ज़िंदा पूरींदा आहिनि न्याणियूं, हींअर मारीनि पिया, लालच में पिया मारीनि, जॾहिं दीन खां दूरी आहे। इहे जेको आहे सो गैरत जे नाले ते इहो अमल साले न आहे। शैतान त बरगलाईंदो, चवंदो ठठ ठांग कर, ज़िंदगी हिकु दफ़ो मिली आहे। दुआ